वाक़ ॿुधाईंदा हलूं। घोटकी में ऑल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन पारां हलफ़ बरदारी की तकरीब कठाई वई। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है मुश्ताक लिगारी। घोटकी के गज़ाली हायर सेकेंडरी स्कूल ऐं कॉलेज में ऑल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन की हलफ़ बरदारी की तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब जो मेहमान ख़ास आप्समा जो मरकजी चेयरमैन सैयद तारिक अली शाह हो। हलफ़ बरदारी तकरीब में सैयद तारिक अली शाह घोटकी जिले की नई चूंडियल बॉडी जिले सदर मोहम्मद हसन खोसो, जनरल सेक्रेटरी अब्दुल हमीद दायो, सीनियर नायब सदर ज़हूर अहमद लखण ऐं अब्दुल गफ़ार चाचड़ समेत ॿियनि उहिदेदारनि खे हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी तकरीब में सगा घोटकी जो सदर आगा बिलावल पठान, आसिफ अली मलिक, हाफिज कादिर बख्श आवान, अब्दुल रज़ाक दायो, गोल हसन सुमरो, हजूर बख्श महर, हफीज़ अहमद दायो समेत जिले के समूरनि नंढनि वॾनि शहरनि जे आप्समा के उहिदेदारनि उस्तादनि वॾे अघ में शिरकत कई। उन मौके ते तकरीब के खिताब कंदे अॻुवाणनि चयो त असांजी तंजीम जो मक़सद आहे त कोरोना खां पोइ मुल्क अंदरि स्कूलनि में पैदा थियल मसला हल करण सां गॾोगॾु शागिर्दनि खे मयारी तालीम ॾेई सघूं ऐं हिक ॿिए खे मयारी तालीम ॾियण बाबति सिख्या पिणु ॾेई सघूं। निजी तालीमी इदारे अपने वसाइल के तहत खुद तालीमी इदारे चला रहे होते हैं, तो हुकूमत को उनको स्टेक होल्डर तस्लीम करना चाहिए। और स्टेक होल्डर जब ही तस्लीम करेगी जब ये रियलाइज़ करेंगे कि हम मेजॉरिटी में हम उनका काम आसान कर रहे हैं, हम उनकी जगह काम कर रहे हैं। प्राइवेट स्कूल्स क्वालिटी एजुकेशन इंतहाई मिनिमम जेको आहे उहो फीस ते प्रोवाइड कनि था ऐं मूंखे त हैरानगी आहे त 18 महीननि जे एतिरे वॾे पंहिंजो लंबे अरसे में स्कूल्स बंदि रहिया ऐं वॾो क्राइसिस पैदा थियो ऐं अॼु गवर्नमेंट जेको आहे उहो सर्वे नथी करे त घणा स्कूल्स आहिनि जेके बंदि थी विया आहिनि। जेको माटेली मां वारो जेको सलूक कयो वियो आहे उनजो नतीजो अव्हां जे साम्हूं आहे त ॿिया सूबा तालीम जे मैदान में किथे पहुता आहिनि ऐं असांजो सिंध स्पेश बिलख़ुसूस घोटकी किथे पहुतल आहे। हीउ जेको प्रोग्राम हुयो ऑल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन जो, अॼु असां इन प्रोग्राम में जेके हलफ़बरदारी तकरीब में पूरी डिस्ट्रिक्ट जी क्रीम गॾु थी ऐं इहो आहद कयोसीं त जेकी गवर्नमेंट जूं नालाइकियूं ऐं नाहेलियूं आहिनि उन्हनि खे दॿाए हिकिड़ो नओं स्टार्ट वठंदासीं ऐं तालीम जी बहितरी लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा। तालीम आहे उहो प्राइवेट सेक्टर हुजे या गवर्नमेंट सेक्टर हुजे, जेकॾहिं को ग़रीब मज़दूर आहे उन्हनि जे लाइ जेकॾहिं हिकिड़ो प्राइवेट गवर्नमेंट इदारा आहिनि त उन्हनि खे जेको आहे फ़ाल सही नमूने सां कयो वञे ऐं उन खां बाद में जेके प्राइवेट इदारा आहिनि उन्हनि खे सपोर्ट कई वञे, न उन्हनि खे जेको आहे निंदियो वञे पर उन्हनि खे सपोर्ट कयो वञे। गवर्नमेंट खे अरबे रुपए जेके आहिनि तालीमी इदारनि जे लाइ मिलनि था, लेकिन ॾिसो उनजी तालीम जी का बि मयार कोन्हे। लेकिन प्राइवेट स्कूल नॉर्मल फीस यानी 500,000 ये नॉर्मल फीस आहे असांजे इलाइक़े जी। लेकिन तव्हां ॾिसंदव माहौल ऐं अॼु ताईं साम्हूं इहो गज़ाली स्कूल आहे, ॾिसो केॾे बहितरीनु अंदाज़ सां ठहियलु आहे कि असां तव्हां यूनिवर्सिटी जो ॾेख ॾेखारे थो। मां जेके गवर्नमेंट खे मशवरो ॾींदुसि त तव्हां जेके इन गवर्नमेंट जे स्कूलनि ते ख़र्च कयो था कुझु न कुझु बजट जेकी आहे प्राइवेट इदारनि जे लाइ रखी वञे। ख़ुशि जेके कोरोना मसाइल में असां जेके मसाइल दरपेश थिया आहिनि इनमें असां कर्ज़ई थी विया आहियूं, त उन हवाले सां जेको कर्ज़ हसन ॾिनो वञे ताकि असां आहिस्ते आहिस्ते कर्ज़ ऊपर वरितो वञे ताकि असां तालीमी इदारनि खे बहितर बणाए सघूं। स्कूल बंदि न कयो, जेके तव्हां स्कूल बंदि कंदव उहो सुठी ॻाल्हि कोन्हे। तव्हां बेशक जेके तव्हांजूं जेके पाबंदियूं आहिनि उन ते असां अमल करण लाइ बिल्कुलु राज़ी हुआसीं। जेकॾहिं तव्हां स्कूल खे बंदि कंदो असां उस्ताद खे पघारूं किथे ॾियूं। इन में ख़ासि माण्हू असांखे फ़ी जेकी मंथली फ़ी बि मामूली फ़ी आहे उहा न पियो उघड़े। माण्हू प्राइवेट स्कूल जेके इन करे खोलिया विया आहिनि, माण्हू फ़ी थनी थूकी ॾियनि था, त जेकॾहिं इनखे कामयाबु करण जो तरीक़ो इहो आहे तव्हां पंहिंजे असांजी पाबंदियूं हटायो, स्कूल खे आज़ादु छॾियो। जी जेको तालीम जो फुक़दान थियो या तालीम जी तबाही थी उहा अवां बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो त असांजी ज़िले घोटकी न बल्कि पूरी सिंध जी तालीम तबाह थी चुकी आहे। पर गवर्नमेंट जे हवाले सां जेको आहे सो जेके कुझु कयो वियो या हिन खे जेको असां अदम ताउन जे हिसाब सां जेको प्राइवेट स्कूलनि में थियो आहे उहो तमामु वधीक थियो आहे। असां इहो गवर्नमेंट खे अपील कंदासीं त प्राइवेट स्कूलनि जी हथी जे लाइ मदद जे लाइ को ऐलान करे, छाकाणि त ईअं काफ़ी पंजाब में KPK में या किथे किथे ऐलान थिया आहिनि, उन सां जेको आहे सहूलियत ॾियनि था पिया। तकरीब में अॻुवाणनि चयो त सरकारी स्कूलनि जी तालीम ऐं ख़ानगी स्कूलनि जी तालीम जो मयार अवाम जे साम्हूं आहे। असां ॾींहुं राति महिनत करे शागिर्दनि खे मयारी तालीम ॾेई रहिया आहियूं ऐं वाहिद तालीम ई आहे जंहिं सां तब्दीली आणे सघिजे थी ऐं बहितर तालीम सां मुल्क में तरक़ी कंदो। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ TV न्यूज़, घोटकी।